अस्सलाम वालेकुम साईं। ही असां कलाकोट जे बिल्कुलु ओलह तरफ़ आया आहियूं। वरी अगरि ओभर तरफ़ तव्हां ॾिठो त उते सिंधो दरिया मां तव्हांखे ॾेखारियो त इहो सिंधो दरिया जे किनारे सां इहो क़िलो हुयो। ही क़िले जूं दीवारूं वञनि थियूं पियूं। ही बि क़िले जूं दीवारूं आहिनि हिन तरफ़ बि, ऐं ही मेलनि ताईं पकड़ियल क़िलो आहे। पर अफ़सोस आहे जो असांजे सिंध गवर्नमेंट जो को बि अदारो हिन महिल ताईं जेको असां घुमिया आहियूं नज़र कोन आयो आहे। न कंहिं यूनिवर्सिटी न आर्कोलॉजी डिपार्टमेंट जो कोई साइन बोर्ड नज़र आयो आहे असांखे, न ई कल्चर डिपार्टमेंट जो कोई असांखे साइन बोर्ड नज़र आयो आहे, न ई हुन जा कोई माण्हू असांखे नज़र आया आहिनि जेके लॻे त हिन ठटे जे तारीख़ी माग कलाकोट या रावड़ जो क़िलो जिते मोहम्मद बिन क़ासिम राजा ॾाहिर जी आख़िरी भेड़ विड़ी वई हुई उन ते कोई कमु थी रहियो हुजे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं इन ते वज़ीर आला सिंध खे मूं हर मूवी में गुज़ारिश कई आहे, सकाफ़त खाते जे हेड खे मूं गुज़ारिश कई आहे, उन खां अलावा यूनिवर्सिटियूं जेके असांजूं आहिनि उन जे प्रोफेसर्स खे बि मूं गुज़ारिश थो कयां त शागिर्दनि खे क्लासनि में पढ़ाइण जे बदिरां हिते अची क्लास वठो ऐं हिते तव्हां पंहिंजा क्रेडिट वर अची पूरा कयो कैंपूं हणी ऐं शागिर्दनि खे हिते कई कमु करायो, तारीख़ी मागनि ते खोटाई करायो, उन जा तरीक़ा ऐं ॾांव सेखारियो ऐं शयुनि खे प्रिज़र्व या महफ़ूज़ करण जे लाइ कहिड़ा मसाला इस्तेमालु कबा आहिनि ऐं शयूं कीअं तारीख़ी तौर ते ॻोल्हजनि। इहो प्रैक्टिकल तौर ते हिते के ॿ टे महीना अची शागिर्दनि खे कैंपूं हणी हिते ई रहायो ऐं हिते ई हुननि खां कमु करायो। ऐं उन कम दौरान जेके बि शयूं जंहिं बि शागिर्द खे साम्हूं अचनि त उहो न छड़ो लिखंदो वञे पर उहो पंहिंजे थीसिस जो या रिसर्च आर्टिकल जो हिकिड़ो हिसो बणाए छॾे। सो मां वरी बि गुज़ारिश कंदुमि सिंध गवर्नमेंट खे त इन तरफ़ तवजो ॾिए त हीउ कलाकोट माग जेको आहे ठटे जे ज़िले में आहे, बिल्कुलु शहर जे वेझो आहे, एतिरो परे कोन्हे। हीउ ओलह तरफ़ जो सिंधो दरिया आहे जेको मूं तव्हांखे अॻु में चयो त अॻु में असां ओभर तरफ़ बीठा हुआसीं दीवारुनि ते। ही कलाकोट जूं या रावड़ जे क़िले जूं ओलह तरफ़ जूं दीवारूं ऐं ओलह तरफ़ जा माग आहिनि। ही ओलह तरफ़ जो सिंधो दरिया जो वहकिरो आहे, इन ॿिन्ही वहकिरनि जे विच ते ही क़िलो हुयो। ऐं राजा ॾाहिर जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम ख़त लिखियो राजा ॾाहिर खे त तूं दरिया टपी अची असां सां जंग कर या असां दरिया टपी अची तोसां जंग कयूं, त राजा ॾाहिर चयो त तूं पाण टपी अची जंग कर। हीउ ओलह जो तरफ़ आहे जितां मोहम्मद बिन क़ासिम जूं फ़ौजूं सिंधो दरिया क्रॉस करे ऐं अची राजा ॾाहिर खे हिते शिकस्त फास ॾिनी ऐं हिते इस्लाम जो झंडो खोड़ियो ऐं हज़ारनि जी तादाद में जेको आहे मोहम्मद बिन क़ासिम जे रवैयनि खे ॾिसी हिंदू धर्म जा माण्हू मुस्लमान थिया ऐं जॾहिं हुननि सभिनी खे बराबरी जा हक़ ॾिना, हिक ई स्कूल में पढ़ण जूं इजाज़तूं ॾिनियूं, हर क़ौम जे ॿार खे साॻियो दर्जो ॾिनई, त सवनि ऐं हज़ारनि जी तादाद में क़ौमूं जेके आहिनि उहे मुस्लमान थींदियूं वयूं। अॼु बि असांजे सिंध जी क़ौमुनि में तमामु वॾियूं क़ौमूं जेके अॼु बि हिंदू धर्म जी क़ौम जे नालनि सां ई मशहूरु आहिनि, जंहिंमें चना क़ौम पूरो चना नाले सां ई मशहूरु आहे। अहिड़े तरह कांहर क़ौम आहे, अॼु तव्हां ॾिसो त मुस्लमान कांहर क़ौम आहे। अहिड़े तरीक़े सां ॿियूं खोड़ सारियूं क़ौमूं, महर क़ौम आहे, इहो वाणियो कबीलो हुयो पर इहो महरनि जो पूरा कबीलनि जा कबीला मुस्लमान थी विया ऐं अॼु बि उहे महरनि जे नालनि सां मशहूरु आहिनि। हीअ आहे कलाकोट जी ओलह तरफ़ वारियूं दीवारूं ऐं हीअ आहे ओलह तरफ़ वारो सिंधो दरिया जेको अॼु ज़मीनी तौर ते इस्तेमालु थी रहियो आहे ऐं ॾखिण ओभर तरफ़ आहे। ऐं हीअ असां वटि हली रहियो आहे अतामन जावेद साहब, जंहिंजी जेको आहे सो ज़रिए ई मां अॼु कलाकोट ठटे जे तारीख़ी माग ते पुॻो आहियां। हीअ तारीख़ी माग जेतिरो कमु कजे, जेतिरियूं मूवियूं भरिजनि
उहे घटि आहिनि। रसूल भाई तमीमी साहब भी इन ते लिखियो, नबी बलोच भी लिखियो, ऐं तमामु वॾनि तारीख़ी हिन मागनि ते सिंध जो को बि राइटर अहिड़ो न आहे जंहिं जेको आहे सो हिन किले ते पंहिंजो रिसर्च आर्टिकल न लिखियो हुजे। छड़ो ज़िमो राइटरनि जो न आहे, असां लेखकनि जो न आहे त असां सभु कमु पंहिंजे सिर जे मथां खणूं। अॼु मां बि हिकिड़ो राइटर ऐं लेखक थी करे हिन कलाकोट ते चकर हणां पियो, पर अफ़सोस आहे जेको हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में कल्चर डिपार्टमेंट जेको आहे माण्हुनि खे पघारूं ॾेई रही आहे, उन्हनि जो को बि माण्हू हिते असांखे एतिरे वक़्त खां वठी हिते घुमंदा रहिया आहियूं नज़र न आयो आहे। नई कोई साइन बोर्ड नज़र आयो आहे त हीअ आहे कहिड़ी भला, हीअ आहे कहिड़ो तारीख़ी बाग़। सो बदकिस्मती आहे, उन बदकिस्मतीअ ते केतिरो रोइजे आख़िर, या वरी केतिरो ॻाल्हाइजे। इन जे लाइ मां वरी डिपार्टमेंटनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त तव्हां इन तरफ़ तवजो ॾियो ऐं हिन कलाकोट खे या रावड़ जे किले खे तहफ़ुज़ ॾियो, हिन जा माग ऐं मकान जेको आहे सो बचायो, ऐं जेतिरो कुझु बि बचाए सघो था उहो करे सघो। हीअ असां वरी साॻी तरफ़ ॼण मोटी रहिया आहियूं। उहो परे खां तव्हां ॾिसो था इहो किलो असां हाणे ॿिए तरफ़ ऐं उहो किलो जितो असां आख़िर में बीठा हुआसीं शुरू में, हीअ उहे बाग ऐं मकान आहिनि जेके मां तव्हांखे में ॾेखारिया आहियूं ऐं जितो मां मूवियूं भरे तव्हां ताईं पहुचायूं। हाणे हीअ क़ब्रिस्तान ठाहियो आहे जेको तव्हांखे थोरो नज़र अचे थो मक़बरो, ऐं हीअ उहो मक़ाम आहे जिते कमरो तव्हांखे ॾेखारियुमि जेको राजा ॾाहिर जो थी सघे पियो या ॿिए कंहिं हिकिड़े वक़्त जे बादशाह जो थी सघे पियो। हीअ आहिनि किले जूं दीवारूं, बिल्कुलु किले जे माग में हीअ आहे तव्हांजो सिंधु दरिया जो पेट, जितो सिंधु दरिया जो वहकिरो वहंदो हुयो, ऐं हाणे 4-5 किलोमीटर परते हिन किले खां सिंधु दरिया खे बंदि ॾेई सोड़ो कयो वियो आहे, छो त सिंधु दरिया जो पाणी मथां खां ई रोकियो वियो आहे। ऐं उहो वहकिरो जेको तारीख़ी वहकिरो हुयो सिंधु दरिया जो, जेको समुंड में जी ज़बरदस्त तरीक़े सां छोड़ कंदो हुयो, उहो तारीख़ी छोड़ मुख़्तलिफ़ डैमनि जे रस्ते ठाहे उनखे बंदि कयो वियो आहे। जॾहिं त दुनिया डैमनि जे जेको आहे सो मुखालफ़त थी करे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजा जेके अदारा आहिनि उहे डैमनि जी हिमायत करे ऐं सिंधु दरिया जे पाणीअ खे रोकनि था ऐं उन मां नंढा कैनाल कढी पंहिंजी ज़मीनूं आबाद कनि था, ऐं बहानो इहो आहे त असां मुल्क खे एनर्जी ॾेई रहिया आहियूं। हीअ मां किरंदे किरंदे बची पियुसि, ऐं छो त असां बिल्कुलु हिकिड़ो लाहीअ जी तरफ़ घुमी रहिया आहियूं, कहिड़े वक़्तु बि पेर स्लिप थिए थो रोकियूं था, पर हाणे मां ज़रे घटि किरी रहियो हुउसि हेठि, ऐं जे किरां त ॾाढो ख़तरनाक तरीक़े सां धक बि लॻी सघनि पिया, मूंखे ज़ख़्मी बि थी सघां पियो, पर शुक्र आहे जो वरी पेर कंहिं पथर में अटकी पियो ऐं मां किरंदे किरंदे बची वियुसि। सो हीअ आहिनि तारीख़ी माग कलाकोट जा। हीअ ॾिसो, हीअ बिल्कुलु हुनजे ओभर ओलह ऐं ॾखिण जी तरफ़ असां घुमी रहिया आहियूं, ऐं हीअ उहो मुक़ाम आहे जेको हिकिड़ो तारीख़ी मुक़ाम आहे कलाकोट। ऐं अॼु हीअ ॾिसो सिंधु दरिया आहे हेठि, ऐं वधीक मां वरी ॿियूं मूवियूं ॻाल्हायां थो।